काफिर जे करे नमाज रोजे कुरान जे इल्म दाढ़ी पटके सुन्नत ते कोई आंगुर खणे दो तो उन जो एतिरो दुख न आहे जो सतन पीढ़ियुनि का मुसलमान अबो मुसलमान दादो मुसलमान पढ़ दादो कर दादो घर दादो खणी वञो खानदान के त कई पीढ़ियूं जंहिंजूं मुसलमान आहिनि उहो जेकॾहिं हिन दीन ऐं क़ुरान ऐं इस्लाम जे मथां आंगुर खणी तनक़ीद करे तो दुख न मुसलमान अज जे इन दीनी जलसे में अज जी इन दीनी कॉन्फ्रेंस में अवां के आलिम बुजुर्ग सुवारा पंहिंजे अकुल इल्म ऐं सलाहियतुनि मुताबिक़ बयान फरमाईंदा मां उन्हनि बुजुर्गनि आलिमनि जी जुती भी न सुञा मां अवां जे साम्हूं हिकु दर्दमंदाना हिकु दिल जे अंदर जो ओबर अवां जे साम्हूं अर्ज़ु पियो कयां त अॼु अहिड़ी हालात में अहिड़े दौर में अहिड़ी फिज़ा में जॾहिं हिन क़ुरान ऐं इस्लाम ऐं दीन सुन्नत ऐं शरीयत मदरसनि ऐं मस्जिदुनि ते कलमे पढ़ंदड़ मुसलमान गुस्ताखी करे ऐं बेअदबी करे ऐं एतिराज़ करे त एतिरो दुख उन काफ़िर जो न आहे जेतिरो दुख हिकु मुसलमान उम्मतीअ जो आहे। अजीजो नौजवानों, काफिर जो चवे तो पर्दो छाजो मायूं ये घुमन तो उनजो दुख न थींदो जो गाई दीन जो दुश्मन। पर जे कोई उम्मती चवे मुसलमान हुजण जो दावेदार चवे तो पर्दो छाजो खुलियल फिजा हुजे आजादी हुजे रोशन ख्याली हुजे तो दुख थींदो या न थींदो। पर वाह मुंहिंजा रब तोखे कुरान भी प्यारो पंहिंजो दीन भी प्यारो पंहिंजो इस्लाम भी प्यारो। हिक औरत नौजवान कॉलेज यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी काफिरन जे मुल्क इंडिया में अधूरो सधूरो पर्दो मुंह बंद करे निकाब पाए करे कॉलेज में आई तो उन औरत जे इन वडो ईमान न त खणी नंढो ईमान चो पर उन दुनिया जे अंदर थिरथिलो मचाए छॾियो ऐं दुनिया जा मुसलमान सुतल उथी पिया हिक औरत जे अल्लाह जे नाले वठण सां ऐं शरीयत ऐं दीन सां कुछ न कुछ लागा पियल पर्दो खणी दुनिया के बुधायो त अञा उम्मत रसूल जी जिंदा चओ से पंहिंजी जगह ते इन औरत जो कमाल अॼु तव्हां आद कयो त असां पंहिंजे माहौल में असां पंहिंजे निज़ाम में असां पंहिंजे कारोबार में शादियुनि में गमिन में सुन्नत ऐं शरीयत जो ख्याल कंदासीं। इरादो आहे कुरान जो फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना। अवां कलमे पढ़ण वारा ॿुधो जेसी ते आवाज पहुंची रहियो आहे सब मुसलमान ॿुधो जॾहिं अल्लाह पाक तव्हांखे मिठे मुहम्मद करीम जहिड़ो नबी
पैगंबर रसूल अता कयो इन कुरान जड़ो अजीम रहमत वारो किताब नसीब कयो त हाणे तवी जवाब दो त रसूल नबी ऐं कुरान जे कानून हुकुमन को वधीक दुनिया में कोई कानून हुकुम कोने चओ से कुरान भी आए नबी जी सुन्नत भी आए पो कोई वेही करे अंग्रेज जी तारीफ करे काफर जी तारीफ करे यहूदिन ऐं नसारन जी तारीफ करे त इन मुसलमान जे अकुल ते हैरानी आ त इहो कहिड़े क़िस्म जो असांजो घटि अकुल वारो मुसलमान आ। दुनिया चवे थी त वॾी तरक़ी थी आहे जो माण्हू चंड ते पुगाए तवजो हेॾे कयो काथे पुगाइन माण्हू चवनि था न त तरक़ी आहे मां अवां पुछांदो मिठो मुहम्मद काथे पहुतो चो सल्लल्लाहु पोयां भली न सुनी चो पर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो त नबी काथे पहुतो। हाणे हे जेके माण्हू चवनि था त दुनिया तरक़ी कई आहे साइंस मथे वई आहे इहा तुंहिंजी अॼु जी ठहियल आहे खुदा जो निज़ाम हज़ारे साल पहिरियों आहे जो मिठे मुहम्मद के रब अहिड़े मक़ाम ऐं जॻह ते घुरायो जाते काइनात ठहण खां ठहण ताईं न कोई पहुतो आहे चओ समूरा न कोई पहुचंदो। अरमान आहे तुंहिंजे अकुल ते होटल ते वेही सिगरेट पी उधर जी चांहि पी ऐं वेठो अंग्रेज़नि जी तारीफ़ कंदो आहे साइंस वॾी तरक़ी कई आहे अंग्रेज वॾा होशियार आहिनि अंग्रेज होशियार न आहिनि समझदार उहा जे क़ुरान खे मञियो आहे। वरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त मेराज ते विया रब सां मुलाक़ात थी पर जॾहिं मोटिया त हज़रत बिलाल खे फरमायो बिलाल जी मुंहिंजा आका फरमाई तुंहिंजे पेरनि जे घुमण जो आवाज़ मां मुहम्मद मेराज जी राति जन्नत में ॿुधो आहे। साईं ॻाल्हायो हिते पुॼंदा तुंहिंजा कई अंग्रेज वारो वारी करे माण्हुनि खे अबा फ़क़ीर हेॾो हिते थोरो कुरान में फरमाए तो मां पंहिंजे महबूब खे अहिड़ी जॻह ते घुरायो सुन्नत नाफ़त दल्ला फ़कान काब कौसैन औ अदना का भी दुनिया जी शइ कोन्हे का भी दुनिया जी हस्ती कोन्हे हिक ज़ात रब जी ही समूरा 24 ज़ात मिठे मुहम्मद जी। हाँ मेराज नालो इन जो ना आहे त सीरे जी देग जो मुकारो कर किलो डूंगी किलो किशमिश 2.5 किलो पकवान जो दबो एक देग में विझी खाई पी डट करे और मेण बत्तियों बारे अगरबत्तियों बारे और चौथ जी ईद जी रात इन जो नालो मेराज नाहे मुझा मिठा। हाँ असा ईद आई विराए छड़ियों 15 शबान ते फटाका बम 27 रजब ते देगियूं पेगियूं सीरा बीरा 12 रबियुल अव्वल ते रैली कट जुलूस बटे झंडियूं हण नबी सही अची वियो बस इहो कम पूरो थी वियो। ॾाढी रोज़ कूड़ाईंदो मायूं लबे में राण ऐं बिलाल पारक ऐं वेठियूं इहो पंहिंजो समुंड जे किनारे ते घुमंदियूं पंहिंजो लिबास अलाह ख़ैर करे शैतानी पायूं हाणे हिन देग चाढ़ी हिकिड़ी बस हिन ईद पूरी करे छॾी मेराज जो भी हक़ अदा करे छॾियईं शाबान जी 15 भी पूरी करे छॾियईं। जागो था अलाए निंड अथव हिकिड़े हमरा चयो मूंखे तारीख़ जी ख़बर शाबान जी तॾहिं पवंदी आहे जॾहिं फटाका लॻंदा आहिनि पोइ मां सम्झंदो आहियां त 15 शाबान आहे। क़ुरान में फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसना कामयाबी समूरा चो नबी पाक जे तरीक़े में आ चो समूरा कंहिंजे तरीक़े में
हाँ नबी साईं जे सुन्नत में शरीयत में ये मानू जी भुल है तो अंग्रेजी कानून में कुछ मिलंदो या वाणिन जे निजाम में कुछ मिलंदो उतो तो के ये शय मिलंदियूं जै जी असी अजो लोड़ियों पिया ये नतीजा ये अंग्रेज जा कानून हैं जै जे करे मुसलमान जो जीवन जंजाल आ दुआ कयो तो रब हिन कुरान पाक जो कानून अखिन सा दिखारे यो कानून हुजे तो हजरत उमर साईं बैतुल माल मां एकड़ो सामान जो कटो भराए करे नौकर गुलाम के चयो तो मुझे कुलन ते रखो कहे कुलन ते रखो हजरत उमर शाह होयो अमीरुल मोमिनीन के घर में रोण जो आवाज बुधी आयो गुरबत ही नंढा बच्चा रोन पिया तो हजरत उमर बैतुल माल जे दर ते दर खोल राए सामान खणाए ए नौकर के चयो गुलाम के तो मुझे कुले ते रखो तो हजरत असलम गुलाम चयो सही आऊं जो आया इयो कटो सामान जो आऊं खणी हला फरमाए अज तो तू खणंदे क़यामत में उमर जो बार केर खणंदो हाणे असां जा मुसलमान चवंदा तो इहो कानून न हुजे हे कानून हुजे जो हे अॼुकल्ह असां वारो यार करे पियो मुल्क में मुल्क सां जेका जुठ कई अथई त बि माण्हू मौलविन ते कावड़ियल आहिनि त तव्हां इमरान खे हलणु नथा ॾियो जी बिस्मिल्लाह बाक़ी रहिया आहिनि जिस्म ते कपड़ा काचो चोलो छड़े जो हमरा के मंडे के वारी में ॾिसूं त खाते तो पुजे अरमान आ मुसलमानन जो जेके अञा भी आलमन जे सॾ ते नथा निकिरन भले न निकिरो ब सवड़ियूं विझो असां के त न मानीअ जी गिणती न कपड़े जी न रुमाल जी न चौपल जी हे आलम जे करे मैदान में हलन पिया त अवां जे करे तव्हां को मां पुछां तो अवां जे ॻोठनि में पेशमाम हाफ़िज़ आहिनि कोन्हनि एकड़ो मानू उथी करे चे असांजे पेशमाम जी पगार 30,000 आ उथी करे कोई चवे सॼे पिंडाल में कोने 30 पो तव्हां ॿुधायो त तव्हां ॻोठ मो कई हिकिड़े माण्हूअ जो इहो 25,000 वारो पेशमाम कंहिंजो कर्ज़ी आ तो उथी करे चवे तो मुंहिंजो पेशमाम ॾे 500 कर्ज़ आ बच्चा भी पाले पियो घर भी हलाए पियो मस्जिद में मुंह भी दे पियो 15 ॾींहं घर भी वञे पियो कुरान पढ़ाए पियो ये मानियूं ये मखण ये लसियूं ये तव्हांजे ईद जा जोड़ा ये कपड़ा ये खर्चूं अन्न जूं ॿियोटियूं तव्हीं पेशमाम खे कुरान जे करे ॾियो पिया कुरान वारो त अॼु भी सुख में आ सुभाण भी आ आलिम बुजुर्ग घर वेही रहनि हाले जी शरीफ वारा दुआ लिखंदा फूका हणंदा 200 मिलंदा मौलाना फजल रहमान एडी वॾे उम्र जो आलिम आ घर वेठो हुजे वेठो अल्लाह जे आसिर दुआऊं घुरे सब कुछ मिलंदो पर हे जे मैदान में निकिरन पिया त तव्हां जे सूरन जे करे जे तव्हां के सूर ना है और तव्हीं खुश आयो त पोइ छॾ मंडे के वारीअ में जाते मुल्क पुगो हाँ यूरिया जे लाइ माण्हू कीअं पिया धिका खाइनि कमंद जूं सभु मिलियूं हलन थियूं कमंद पाकिस्तान में आ एतिरो आ जो मिलूं खोट मिलूं थोरियूं आहिनि कमंद घणो आ खंड घणा रुपया लथी आ मिलियूं हलन थियूं कोन कमंद पाण वटि अञा बीठो आया न अल्लाह करे तेसी ते हलन माण्हुनि जो रहिजी न वञे तॾहिं बि खंड न पई लहे फसल भी पंहिंजे मुल्क में आ मौलाना पाकिस्तान जो बेड़ो बोण जे लाइ ही वरा विजूं बीठा आहिनि इन्हनि जे दीवार जे कॾहिं का बणियल है त उहा आलमनि जी आ बाक़ी त सप सौट मासा त आहिनि सभिनी जा सहुरा और मामाणा नानाण लंडन अमेरिका में आ ये अज भजन या सुभाणे उन जा पासपोर्ट वीजाऊं उतों जो ठयूं पयूं आहिनि सुभाणे जहाज भरे निकिरी वञनि त बि ईअं वेंदा जी अधी पेकनि ॾे वञे मसइलो ग़रीबनि जो आ 12
रुपया जो एक रात में तेल चढ़ंदो तो ट्रैक्टर वारो हर घणे कलाक हलाइंदो कीन घणे कलाक हलाइंदो बियूं दवाऊं सामान जेके ट्रकनि ते अचनि था इहे घणा वधंदा इन जो फ्री फ्री लोड कंहिंजे मथां ईंदो हा मुल्लनि जो दिमाग़ ख़राब आहे तुझो दिमाग़ टोटीअ जो आहे हिन वक्त जेकर ये काफर ए दुनिया जा रंग रूट अंग्रेज डिजन था तो तुझे मदरसन ने हिन जलसन को ऋषभ कुत्ते जी बश भी हले गाड़ियों बाजारियों भी खुलना हुजन पार्क भी हुजन जाते मर्द मायूं गडु घुमन यूनिवर्सिटियों कॉलेज जाते छोकरियों छोकरा गडु हुजन भली छोकरिन जा लाश टंगियल मिलन भली कोई यूनिवर्सिटी जे बस में कैसा खेस करे कोई मसलो कोने हे न हुजे मदरसो न हुजे मस्जिद न हुजे मौलवी न हुजन मां तव्हां को पुछां थो जेके अज आया हो तव्हां हिन जलसे में चांवर तो बगिर हर को घरों भी हणी आयो होंदो हित न मिलिया तो मोट ते घर भी खाईंदासे अज तवी सब आया हो हिन सोहणे जे करे कहीं जे करे बोलो ना तव्हां कुरान जे करे आया हो रशिया वडी जलसे दी गिरोह मिलंदो गिरोह न मिलंदो तवा जे ईमान ते सलाम आ तवा जे जुर्रियत हिम्मत के सलाम आ जो तवी जमायत एतरी वेठा हो ए तवा असा जा हिमायती आयो माही गदे सडे अर्ज पियो कया उन मानुन तई जेके रूप मुसलमानी जे मेन पर कुरान ए सुन्नत जे कानून जा मुखालिफन पो जेकॾहिं उन्हनि खे तस्बीह भी आहे ऐं दाढ़ी भी आहे ऐं तुरो भी आहे त भली हुजे न मां अॻुवाट माफ़ी थो वठां पोइ तव्हां जे तस्बीह ऐं इन सखणनि तुरनि जी ख़ुदा खे परवाह न आहे जो तव्हांखे आलमनि ते कावड़ आहे मौलाना फज़लुर रहमान ते ऐं इन तहरीक वारनि आलमनि ते त पोइ तव्हां ईमान जी थोरो चेक करायो मता को बुखार जी डिग्री हुजेव मां जाते ॻाल्हायां पियो उते तव्हां सम्झंदा हूंदो कोई नथो समझे त तकड़ में मुंहिंजे वाइज ते तबसरो न कजाए झट देर सोचे समझी ऐं तबसरो कजो छा थो चए कुरान कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिलमारूफ व तनहौन अनिल मुनकर अल्लाह जो फरमाए तवी भली उम्मत हो सामने लिखल आ मुझो वाइज जो टाइम अज घणो आ मानू उछा पे खलक मुखे संगत हिक बिन चयो तो पिंडाल खाली थी तो वने मां चो सब हलिया वञन मां वाइज कंदुसि भली वञन छो न वञन कहीं हिकु आहे पेशाब आहे वुज़ू आहे इंसान आहे भली वञनि भली घुमीचन फिरीचन इन जो उथी वञण भी इबादत आहे हाणे जलसे में इन जी दाख़िला थी चुकी आहे घर वञो भी परवाह न कयो जेके आया हो क़ुरान जे करे हज़ार कम हूंदा पोयों छो न वञनि हाणे ॾिसो न थोरी जेका विथी थी उहा भरबी थी वञे हर कोई वियो को पानी ढुक पी आयो को चाहे के माटो के वीचारा असांजे जलसे ॿुधण वारा सिगरेट जा भी आशिक हूंदा आहिनि थोरो उनखां भी तूं कढी आया वरी इंसान आहे खाजे पीजे तो घणो कुझु हिन पेट शरीफ़ ते भी वज़न पवंदा आहिनि पंहिंजे मुंहं सां भली माण्हू वाखो बि थिए सही असां मुलादा चो ज़ंजीर हणी लकड़े सां ॿधी छॾियो छा बतई न उथो तवज्जो करे बगालियों बुधो अल्लाह समझण जी तौफीक करे कुरान जो फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास बप शयूं पकियूं कयो जलसे जे अदब में न बटे शयूं कहिड़ियूं पकियूं कयो पोइ उन में का थी भी वञे सुस्ती त अल्लाह माफ़ कंदो कोई वडो आलम अचे या कोई मेहमान अचे तवी भली लियो पाए ॾिसो त केर थो अचे पोइ वरी जल्दी पंहिंजी नज़र हेॾे खणी अचो छो त हेॾो वॾी हस्ती वेठी आहे समझो था न हिकिड़े जलसन जा
तव्हांखे ॿ टे शयूं ॿुधायूं पिया जेके कम वारियूं आहिनि ऐं कोई बि वाइज़ करे तव्हीं वेठा हो त वाइज़ ॿुधणो बि आहे त उनखे गौर सां ॿुधो ऐं इन नियत सां ॿुधो त अल्लाह हिदायत ॾे आमीन चओ सभु कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर बाबा जेकॾहिं तव्हां चओ था त मौलवी मदरसनि ताईं मस्जिदनि ताईं मिंबर मेहराब ताईं इते हुजनि हेॾे न अचनि यूसी ऑफिस में टाउन ऑफिस में मुख्तियारकारीअ में DC कमिश्नर वज़ीर MP एॾे न अचनि मौलवी मस्जिद ताईं बंदि हुजनि 1 मिंट जे लाइ मां तव्हांजी ॻाल्हि मञां थो जी बिस्मिल्लाह मौलवी मस्जिद में ठीकु आहे टोली मदरसे में हुजे ॿिनि पुटनि जी शादी आहे निकाह हुआ तव्हां मौलवीअ खे मस्जिद मां कढी ईंदा हो या मौलवी पाण ईंदो आहे छो सूबेदार जो हुयो उहो पढ़ाए आहे पुट जो तुंहिंजो क्लार्क आहे सीशन कोर्ट में उहो पढ़ाए आहे मौलवी मस्जिद में ठीकु न हो छो वठी आयसि पिंडाल में शादी हाल में छो इन जे करे त जेके वेठा आहिनि इन्हनि खे निकाह पढ़ाइण जी ख़बर न आहे मस्जिद वारे खे वठी आहे माना निकाह जे लाइ मौलवीअ जी ज़रूरत ई न त मस्जिद मां निकिरे जनाज़ो मस्जिद में थींदो आहे या खुलियल मैदान में पोइ तव्हीं मौलवियुनि खे छो फोन कंदा हो सही जनाज़ो आहे अचो वारो कयो पढ़ायो जॾहिं तुंहिंजो पुटु मास्टर इंग्लिश टीचर जॾहिं तुंहिंजो पुटु वॾो ठेकेदार कारोबारी बिस्मिल्लाह करे अॻे झुकाएसि न त जनाज़ो पढ़ाए बाबा पंहिंजे पीउ जो मौलवीअ खे अंदरों तूं वठी आए न हाणे हिकु केस न हज़ारे केस मुफ़्तिन वटि कोर्ट जा लेटर आहिनि त फलाणियूं धुरियूं विड़ी पयूं आहिनि फलाणे खे 3 ज़ालाऊं 3 मां हेतिरी औलाद आहे हेतिरा मरी आहिनि असां जज ज़रूर आहियूं पर ख़बर न आहे त विरायूं कीअं तव्हां तक़सीम करे ॾियो त असां फ़ैसिलो ॾियूं मालूम थियो त जजनि खे बि मुफ़्तिन जी आलिमनि जी ज़रूरत आहे नी अरमान अलाए केरु माण्हू तव्हांखे मिलिया आहिनि त मौलवी मस्जिद में हुजनि मदरसे में हुजनि तस्बीह पढ़नि लठे हथ में हुजनि हिन पासे ॾे न अचनि जेकॾहिं न ईंदा त पोइ हालत इहा थींदी जेका अॼु तव्हीं मुल्क में ॾिसो पिया अलाह शल रहम करे आमीन चओ कोट लालूअ में कादियाननि मस्जिद ठाही आहे काथे मीनार बि ठाहिया अथऊं बांग बि 5 वक़्त ॾियनि था मिठी थरपारकर में कादियाननि कड़ो चाढ़ियो आहे उन खां अलावा स्कूलनि ऐं कॉलेजनि में हाणे नई शइ पिया ॾियनि उहा कहिड़ी त अधु मुनो कलाक जीअं पीरियड सबक़नि जा आहिनि इहो हिकिड़ो पीरियड छोकिरनि ऐं छोकिरियुनि जो मौसीक़ीअ जो रखियो त झुमिर बि हणनि ऐं 2 टे कलाम बि ॿुधाइनि हेॾे तवजो कयो हेॾे वाइज़ सभिनी आलिमनि जो कीमती आहे पर मां 2 ॻाल्हियूं इंतिहाई हसास अहम खणी तव्हांजे हाज़िर थियो आहे हाणे तव्हां त औलाद मोकिले छॾी तव्हीं बि न ॻाल्हायो चाचो मामू भी न ॻाल्हाए नंढड़ी न्याणी नंढड़ो ॿार डांस करे ऐं जंहिं तालीम जे पढ़ण लाइ वियो आहे उन में अॻे सबक़ आहे अल्लाह जा नबीअ जा चइनि यारनि जा आख़िरत जा हाणे उन जाइ ते अमर जलील जहिड़नि कमीननि जा मज़मून जेको रब खे गारियूं पियो ॾे उहो असां तव्हांजो ॿार पढ़ी अचे मौलवी बि मस्जिद मां न निकिरे तव्हीं बि पोट जो पेर न खणो हो बि हुते इहो कमु सेखारनि सुभाणे जेकॾहिं तुंहिंजी असांजी औलाद इहे तबाह थिए त मां अव्हां खां पुछां थो कंहिंखे बिब में रसो विझी ख़ुदा क़यामत में गिराईंदो उहो केरु हूंदो मौलाना सीरो सेवियूं हलवो ऐं मिठाण इहे शयूं आम ॿुधल आहिनि जॾहिं हिकिड़ो सहुरो पंहिंजे ॼाटे खे चवे ॼाटे ॾे पैसा हस व्याज जा छाजा ॼाटो पंहिंजी ज़ाल वठी पंहिंजे सहुरे वटि वियो
तो थोड़ी घणी रियायत कर। उन जे सामू न्याणीअ जे सहुरो पे पंहिंजे ॼाटे के चए त ज़ाल विकिण अॻ में ॾे व्याज पोइ ॾे मूर। मौलवी न ॻाल्हाए मस्जिद में चुप कई वेठो जो सही तुंहिंजो इन कमनि सां वास्तो न आहे। अरमाना तुंहिंजे कुल जो ये केर माण्हू आया आहिनि जेके तोखे अहिड़ा सबक था ॾियनि, इहे कंहिंजी वांगार था वहनि। पेर खणो भली कहिड़े बि रूप में न मुआरे रूप में हुजे खणी वॾी ठठी सां पियो अचे जो तूं ॾिसी करे उथी पवंदे त मीकाइल पियो अचे। पर जॾहिं तोसां अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे त तूं 2 मिंट सोच त ही कहिड़ी जिन्स आहे। छा नालो आहे हिन जो? हजरत अबू बकर सिद्दीक खलीफो हो, हजरत उमर खलीफो हो, हजरत उस्मान खलीफो हो, हजरत अली खलीफा हा, मुसलमानन जा खलीफा हुक्मरान हा। उन दौर में कानून हलायो 10 साल हजरत उमर जी हुकूमत रही। ए बैतुल मुक़द्दस फतह थी, सजी दुनिया जा कुफर हेडे हेडे थी वियो। इहो कुरान ऐं कानून ऐं शरीयत उन महिल निज़ाम रसूल जे खलीफन कंहिंजो हलायो। चोरन के सजाऊं भी मिलियूं चो, ज़ालिन के सजाऊं भी चो समूरा, गरीबन की संभाल भी थी। हजरत उमर पान मथे ते खणी ऐं वञी करे पहुचे पियो। पर हिकड़ी जगह ते त हजरत उमर के हे जवाब भी मिलियो। हजरत उमर चयो त तव्हांजे घर में जेकरे खाधे पीते जी तकलीफ़ आहे ऐं तव्हीं हराम पिया खाओ त इन जी ख़बर वक्त जे खलीफ़े के केड़ी पवंदी त को कंहिं घर में हीअ तकलीफ़ आहे त उन घर जे माण्हुनि जवाब ॾिनो त जेकरे खलीफ़े खे पंहिंजे मुल्क जे के ग़रीब जे घर जी ख़बर न आहे त जल्दी इस्तीफ़ा ॾे, इन खे ख़िलाफ़त करण जो हक़ ई न आहे। अफ़सोसा मुसलमान मुवहिद कलमे पढ़ंदड़ हिन कानून शरीयत ऐं हिन निज़ाम जे लाइ वेठा था पंहिंजी राय ऐं तबसरो ॾियनि त असांजो इन्हनि मौलवियुनि सां वास्तो न आहे, इन्हनि मौलवियुनि जी असीं ॻाल्हि न ॿुधंदासीं। अरमाना तुंहिंजे ईमान जो ॾुख थो थिए, तुंहिंजी दां कंहिंखे ॾियूं। अॼु बुरायूं उरूज ते हिन, इन जे खिलाफ जंग जर को वठी मथी सिते ताईं जेकरे मुकाबले में ऐं मैदान में इन तवी खुदा जे वास्ते अर्ज़ पियो कयां त केर इन? चओ आलिम रोज़ो रखी आया हो छा? आलिम हिन। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर। भलो तॾहिं जॾहिं नेकीअ जो अमर कर ऐं बुराईअ खां चओ। हा नमाज वॾो अमल आहे, रोज़ो वॾो अमल आहे, ॿुधाए माण्हुनि खे सुन्नत शरीयत वॾो अमल आहे। कॾ हीअ ॻाल्हि बि कर त जेको ज़िना थो करे कंहिंजी इज़त नथो विझई, ख़बर ई न पवंदुसि, उनजी पंहिंजी इज़त बि ख़तम थींदी। इहो वाइज़ बि कर त व्याज जो 70 गुनाह हुआ, घटि में घटि गुनाह सकी अमल सां ज़िना जे बराबरि आहे। इहो बि वाइज़ कर त गिला करणु एॾो गुनाह हुआ जो सके मोल बाड़ गोश्त खाधई। इहा बि ॻाल्हि करे छॾ। हिन क़ुरान जे मुक़ाबले में, हिन क़ुरान जे कानून जे मुक़ाबले में के ॿिए कानून खे वोट ॾिनी, ओतिरो ई मुजरिम आहे जेतिरो हो मुजरिम आहे। भली जलसा भी बुध, वाइज़ भी बुध, भली जेको वणई सॼे दीन खे कुलो ॾे, पर जे इन जगह ते तूं हिते बीठो आहे त हे मौलवियुनि जो हक़ न आहे त पोइ पंहिंजे पाण जी जल्दी दवा करा। खामोश तवज्जो कयो। अल्लाह तव्हांजो अचणु क़बूल करे ऐं तव्हांखे हिस्सा तव्हांखे मां वटि लफ़्ज़ न आहिनि जेके अव्हां जे बारे में चवां। हर जलसे में एतिरी जमायत, हर जमायत में एतिरी जमायत, तबलीग वारा वीचारा मुल्क में खिंडरी पिया आहिनि, ॻोठ ॻोठ में सभु निकिरी पिया हो दीन जे लाइ त माण्हुनि खे, पर हे सभु ॻाल्हियूं माण्हुनि खे कयो
जलसन में भी, तबलीग में भी, वाइज़ में भी, हर गाल या मानू के बुधायो उठी पो, न तो मुल्क में वो तूफान तो अचे जे तूफान के तवी रोके भी न सकंदो। हे हुक्मरान छड़ो आलमन जा दुश्मन न थव, तबलीग वारन जा त आलमन को भी अग भी दुश्मन है। तबलीग वारा त हिन अखिन में कंडो सा सुवन पिया। हे असांजा फ़कीर वरी करी करी न सोचींदा आहिनि, पर मां अॻुवाट अर्ज़ु पियो कयां जेकॾहिं तव्हां चाहियो था न त असीं घुमूं फिरूं माण्हू खे दीन जो ऐं मस्जिद जूं वाइज़ आबाद थियनि, उहो तॾहिं थींदो जॾहिं आलिम मैदान में हूंदा। सुभाणे हे बेवकूफ़ बेदीन धकु ई कोणंदा, अवा कोई बुला के गोठ में नाचे सरहद खां बलोचिस्तान खां वेही रहो, इनखे केरु सम्झाईंदो? मौलवी रैलियूं जुलूस धरना। मौलाना फजल रहमान जॾहिं लख माण्हू ॿाहिरि कढिया त किरोना समुंडी टपी वई, छो त किरोना हुई कोन, न को आई। हे रीगट रीगट जॾहिं उन्हनि जो पंहिंजो कमु आहे त किरोना कान्हे, मुहर्रम में ॾिसंदा पोइ आहे काॾे वियो मुराद अली शाह, नासिर शाह काॾे मरी आहे, जन जी पाण वरक था कयो त वोट साईंअ खे ॾियो। मुल्ला नेक माण्हू जमायत अचनि त मोटी वञनि, तबलीग वारनि में किरोना आहे, ॿुधी न मरंदा हो। अहिड़ा साले माण्हू इन्हनि में मदरसन में मस्जिद में, वरी जॾहिं तव्हांजो कमु आहे ऐं तव्हांजो मामिलो आहे उन महिल वरी किरोना झटि मोकल थिए थी वञे। का पढ़ियल लिखियल आहे, का कॉलेज जी डिग्री थियल अथसि, छा कजे वाइज़ कयूं था पिया, कलर में पाणी था हरियो। इहे ई सुभाणे असांजे मुक़ाबिले में हिते तकबीर जा नारा, हिते ॿई हथ मथे, सुभाणे इहे माण्हू था चवनि मौलवी बेवकूफ़ थी, हालात जी ख़बर कोन थींदी। तू वॾी शइ आहे, तोखे हालात जी वॾी ख़बर आहे, समझदार माण्हू आहे। बस मां ॿिए पासे न वेंदुमि, तव्हांखे एहसास ॾियारियां थो त हिन क़ुरान जो जीअं मस्जिद मदरसे में ऐं जलसे में हुजणु ज़रूरी आहे, तीअं हिन क़ुरान जो कोरट में हुजणु बि। चओ समूरा लख शाबाश, अल्लाह बरकत करे। जॾहिं शाह इहो नारो हई त हीअ ॻाल्हि बि यादि आई त मस्जिद में डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो शहीद थियो। छा में खून जा कतरा बि, बोले गुलाम कादर खिले तो टाइम पूरो आहे छा? गोलियूं बि मस्जिद जे भितनि खे लॻियूं, सॼी दुनिया ॾिठो। 7 साल थी विया आहिनि, केस नथो हले। समझो था न, कोर्ट ई आई आहे, कत्ल थियल माण्हू मस्जिद में शहीद थियो आहे, रत मस्जिद में पई आहे, गोलियूं मस्जिद जे भित खे लॻियल आहिनि। ऐं असां ईअं सम्झोसीं उन मौक़े में मौलाना त इन्हनि कातिलनि खे त वकील बि न मिलंदो, वकीलनि खे बि त मरणो आहे न, क़बर में हलणो आहे। ॿिया अहिड़ो खून जेको ख़ुदा जे घर में थियो आहे, छॾ तूं डॉक्टर साहब जी शहादत के मस्जिद जी बेअदबी ही तू 8 ॾींहनि में फ़ैसिलो करे इन्हनि खे टंगे फांसीअ ते घंटा घर ते लाश 15 ॾींहं पिया हुजनि त इन्हनि ख़ुदा जे घर जी बेहुरमती कई आहे। 8-10 वकील बीठा आहिनि, केस ई नथो हले। 11 भाती हाणे जी शरीफ़ जे बुज़ुर्गनि जा शहीद थिया आहिनि। दहशतगर्दी वारी कोर्ट केस कढी होॾे मोकिलियो। हे केस दहशतगर्दीअ जो न आहे, छो त 4 दीवारीअ में मुआ आहिनि, रोड ते मरनि आहे त असां हलायो आहे। माण्हू कावड़ियल आहिनि, क़ुरान जो कानून न अचे। अड़े सदको वञे मुंहिंजा मिठा, तव्हां पोड़नि जे हिन ज़ुबान में माखी ईंदो इंशाअल्लाह। चओ समूरा ईंदो, तव्हीं साथ ॾींदो। हथ मां न चयो अथमि त खणो, मां न खणाईंदो आहियां हथ। हथ खणायो मौलाना असदुल्ला खोड़ो,
हाणे सखणू वाज कंदो बुरड़ो हथ बथ न खणो तव्हांजे नियत ते एतबार आहे एतिरो छड़ो चवंदुमि जेके असां सां साथ ॾियणु चाहिनि था उहे बीठल वेहनि ऐं वेठल कदम कदम सुरी अचनि पोइ इंशाअल्लाह असांखे पका त हे अॻिते बि मामले खे कुल्हो ॾींदा ॾिस मौलवी मंज़र ॾिस क़ुरान जे करे बीठल वेहनि त ख़बर पए हिते छड़ो तव्हां न आहियो कुझु ॿिया बि आया हूंदा त मुलनि जी हले थी नथी हले ॾिसो ॾिसो परवेज़ हे ख़ल्क़ जो मंज़र परवेज़ पल इहो थी दादा थोड़ो ब्रेक ते लत सदको वञाए कुरान जो फरमाए कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास ए मदरसा समझदार वेठा हो स्टेज ते भी और हेठ भी एड़ा एड़ा मानू वेठा हो सब लखन जा करोड़न जा मोती हो तवा असा को मथे हो हे बगालियो नोट कयो 72 साल मुल्क के आजाद थे थियो असा को 8 करोड़ मुसलमान हिंदुस्तान में वधी कए असा को उते मस्जिदूं भी आहिनि नमाज भी आ बांग भी आ कुरान भी आ उते देवबंद जो मदरसो भी आ उते मौलाना ज़करिया शेखुल हदीस जो को तबलीगी जमायत जो फजाइल अमाल जे लिखियो आ उन जे मदरसे में 12,000 कुरान जा शागिर्द आहिनि उहे हलन था बांग भी हले थी झेड़ो जंहिंते आ उहो इहो आ त ईअं त कुरान पढ़ो पिया बांग भी ॾियो पिया हिन जे कानून जी ॻाल्हि न कयो त चोर जो हथ कटिजे कातिल जी मुंडी लहे ज़ानीअ खे चौक ते बीहारे सज़ा ॾियो इहे शयूं न चओ नमाज़ पढ़ो मस्जिद में वञो ख़त्म पढ़ो मोहन जा ख़त्मा पढ़ायो कपड़ा दे मौलविन खे ईद ते रुमाल दे चौपलियूं दे सब कम कर हीअ ॻाल्हि तो पाकिस्तान जुदा करने जो मकसद छा वो तो हित भी आए नमाज रोज ओडे भी आए हित भी आए हित जुदा करने जो मकसद यो हो तो हिन मुल्क में जेकॾे कानून हलंदो तो मिठे मुहम्मद जो ऐं कुरान जो यो न हुजे लिखियल पाकिस्तान जे आईन में तसी तव्हां वट भी ॾोहियो हुकुमरानन वट भी ॾोहियो इन जे करे लख माण्हू शहीद थिया औरतुनि जी बेइज्जती थी मर्दन जे साम्हूं उन्हनि जे न्याणी जी इज़त लुटियूं वयूं तॾहिं मुल्क आज़ाद थियो अॼु उन मुल्क में उन मुल्क जा माण्हू चवनि त क़ुरान जे कानून जी ज़रूरत नाहे त पोइ रोअण न अचे मौलवी अब्दुर्रहमान साहब ऐं सोणा सोणा सेबता माण्हू जेके वेही करे मौलविन जा नाला वठी तनकीद था कन मौलाना फजल रहमान ते खास करे पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कर पंहिंजे पाण खे संभार मौलाना हिकु न आहे 8-10 लख आलमनि जी बैयत थियल आहे हुन जे हथ ते साईं अब्दुल करीम साहब हुयो अल्लाह बरकत करे तव्हांखे ये मदरसा ये आलिम ये कुरान जा मरकज़ आहिनि त ईमान भी आहे ये मदरसा मस्जिदूं आहिनि त तव्हां असांजी सुञाण भी आहे ऐं असांजो नालो भी आहे अरब मुल्क जा तो दीन असां ॾे आयो पर जॾहिं उते काफ़रनि पंहिंजूं साज़िशूं हलायूं ऐं मुसलमान वीचारा पाण खे गाफ़िल समझी दुनिया दौलत जे पोयों लगी सुम्ही पिया अॼु तव्हांखे महीनूं लगी वञे जो तव्हांखे हिक रियासत में 2 आलिम मिलनि वरी जेकॾहिं को हाफ़िज़ या कारी मिलियो त हुनखे ॾाढ़ी भी न हूंदी पटको भी न हूंदो छो त उन मुसलमाननि जे मुल्क में उन जे ॾाढ़ीअ पटके ते बंदिश आहे सऊदी अरब जड़े मुल्क तबलीग वारन जे लाइ फैसलो कयो
पर वाह मौलाना फजल रहमान तुझे कदमन के सलाम बेटी सऊदी के सफीर से मिलो जे तवा के कहे दसवा तो तबलीगी जमायत वाला हेड़ा है ये असाजी बाजू इन असाजा जिगर है असादी जमायत मुजाहिद है अज जे करे को तबलीगारो मौलाना के गलाए तो उनके पंहिंजे ईमान की हिफाजत करनी पवंदी अहिड़ा हिकु दुआन सब ना हाँ जेकरे खैबर पख्तूनख्वा में असांजा 5 मेयर ऐं काउंसलर थिया आहिनि तबलीग वारनि वोट ॾिना आहिनि सभु तबलीग हिते किथे आहे जेका हेॾे आहे हितां जूं जमायतां वेंदियूं आहिनि उन्हनि खे थांव बि खोलण न ॾींदा आहिनि ऐं जीअं तबलीग जा आहिनि तीअं जमियत जा आहिनि तीअं वोट ॾींदा आहिनि पॉलिटियूं संभालींदा आहिनि अलाह जो कसम असां वटि बि सभु ईअं आहिनि इला माशाअल्लाह को हिकु अधु हूंदो जैसे दिल में का बीमारी होंगी वो भी पहली बीमारी कदी छे अज मुझे बयान से अञा भी न निकतई तो पो तू लाइलाज मरीज है चो हे कुरान सचो इन जो कानून भी वडी गाल एडो मानू शहीद थियो मस्जिद में उन जो केस न तो हले हेडे दिसो त कतलन जा ढेर लगी आन लाश पूर्ण जे ला मायूं वेठियूं आहिनि मर्द कोने खल्क सथरियूं लगी पई आ हिते रिश्वत जी बाजार गरम आ पैसो ॾींदो वञो नालो एफआईआर मो कटराईंदो वञो ॼण तूं माण्हू मारिया ई न आहिनि हिते इहा शइ आ पर इहा शइ पाण न आई आ असां पाण इन शइ खे खणी मथे ते रखियो आ हाणे हथ जी कपी दर्दी न दवा न दारू बाक़ी जे तू इहो सम्झो आहे त छड़ो मौलवी फूक ॾियनि ऐं सॻो पढ़नि ऐं तावीज़ ॾियनि तो पोइ तुंहिंजी इहा भुल आहे वाइज़ मुंहिंजो पूरो आहे अॼु सभु इरादो कयो त मस्जिदनि मदरसनि आलमनि जमायत खे अकेलो न छॾींदासीं ऐं असांजी तवकल कंहिंजे मथां आहे समूरा ॻाल्हायो हुकुमरान सरदार वडेरा ये शादियुनि में पार्टियुनि में खुशामदियुनि में लख रुपया ख़र्च करे दावत कंदा या शादी हाल या क्रिकेट ग्राउंड ठाराईंदा हे वॉलीबॉल जो ग्राउंड हे बागीचो आ हिते माण्हू घुमंदा वौखा थींदा इंजॉय कंदा छोकिरियूं छोकिरा गॾिबा बिजली गॾिबी अर्थ बि ऐं हूअ बि पोइ करंट ईंदा मदरसनि जे लाइ तव्हां ॿुधो त को लख रुपया असेंबलीअ में रखियऊं चओ अबा इन मस्जिद ला लख रुपया हुन जे ला 5 लाख अन्या भी चवंदा मस्जिद ठायो जो या सरकारी प्लाट ते ठहियल इन मस्जिद के ठायो खुदा जो घर अध सदी थिया उन मस्जिद के इन मस्जिदन ऐं मदरसन के जेकॾहिं ज़रूरत आ त तव्हां ग़रीबन जे दुआउनि जी चओ समूरा कंहिंजी असां के खुदा न ख़ास्ता को पैसे वारो या वडो मानू 1000 रुपया दींदो भी आनी तो पो उन जा मेहणा और रनजाल जा मेहणा एक जड़ा चंदो भी दिनो सेव वरी वोट भी न ताजो माना चंदो ता इन ला दिनो जे को एड़े मानू दे वरी वनी ना असां मुल्लन जो भी किन किन जो निमक खत्म थी माफ कजो छा क्यों छड़ोता जन मां भी उन्हनि में हुंदुसि जेको माण्हू उन मौके ते मौलवियुनि खे इहो मेनू ॾे त मौलवी एतिरो पितो ऐं नफ़्स धारियो जो वरी गॾु ई गॾु असांखे ग़रीब लखनि जा आहिनि मौलाना अब्दुल करीम साहब हे ग़रीब मिसकीन हर जलसे में अचनि था कल जलसो एतिरी ख़ल्क अॼु जलसो एतिरी ख़ल्क सुभाणे हिन खे को मुर्गियुनि जा टिका मिलिया आहिनि मछियुनि जा ॿकिरा खाधा न खाधा झट खां पोइ असां चवंदासीं बाबा तिल फिल थी वियो कमु ख़ैरु शैरु थी वियो लख शाबस न आहे माण्हुनि खे पोइ बि पैसे वारो मरे त असां सभु मौलवी ग़रीब जो घर सड़ी वञे अबा इहो ॻाल्हि ॿुधी आहे त तव्हां वटि को आहे मुल्हनि बि हणी हंधु कयो आहे दुआ कयो त अल्लाह सभिनी ते राज़ी थे मदरसन जे करे मस्जिदन जे करे ईमान बचो पियो आहे सॼी पिंडाल मां हिकिड़ो माण्हू उथी चवे त
त रमज़ान में असां के मस्जिद में हाफिज न मिलियो, तरावीह ई पढ़ियूं से, कोई आहे? कोई हिकिड़ो चवे त असांजो लाश पियो पर जनाज़े पढ़ाइण वारो मौलवी न मिलियो, आहे को त मां ॾिसी वठां। कोई माण्हू चवे त असांजे ईदगाह में मौलवी न मिलियो, सभु ईअं बीठासीं, इहे पेशमा भई हाफ़िज़ इहे ख़तम तव्हांखे मदरसनि मां मिलिया, पोइ इहे भॻल आहिनि, टुटल आहिनि, हेठि सुम्हिया पिया आहिनि, तॾहिं ते सुम्हिया पिया आहिनि, दर आहे न आहे, दीवार आहे न आहे, पर क़ुर जा हाफ़िज़ आलिम तोखे मदरसनि मां मिलनि पिया। ॻोठ तुंहिंजा आबाद आहिनि ऐं क़ुर जो आवाज़ आहे त तुंहिंजी कणक बि लहंदी, वण बि थींदा, खजूं बि फल ॾींदियूं। इहो आवाज़ बंद न थिए, अल्लाह करे ये इहो बंद थी वियो न, रब न करे त पोइ तव्हां दुनिया में कूक बि न ॿुधंदव त को माण्हू बि दुनिया में हुयो। दुनिया हिन सोने सां ॿधल आहे। आस्ते था चओ सुभान अल्लाह, चओ दुनिया कंहिंसां ॿधल आहे? हाँ, क़ुर आहे त दुनिया आहे, क़ुर जो आवाज़ आहे त दुनिया आहे। अल्हम्दुलिल्लाह सब चओ, ॾाढा त चओ। ओ हीअं संग्रार जे भिटन खां, हिंदुस्तान जे दंग खां हीअं कच्चे सर दरिया में लही पओ, तोखे हाफ़िज़ ऐं आलिम मिलंदा। इहो मदरसनि जो, इहो क़ुर जे इन इल्मी मरकज़नि जो नतीजो आहे। अञा जेकॾहिं न त मूंसां गॾिजी हल, तोखे स्कूल ॾेखारियां, पर मास्तर कोन्हे। छह मास्तर भर्ती आहिनि, आहे हिकु बि कोन। शादी हाल जेके तालकन ठाया, उते वॾेरनि जा शोहारा पिया आहिनि। अस्पताल आहे पर दवा ऐं ठहियल कान्हे। तव्हां ॿिए पासे न वञो, असांजे कंदरा जी अस्पताल गणियो, कमरा घणा, विरांडा घणा, दाला घणा, आबाद घणा, डॉक्टर कहिड़ा। मरी वञ तोखे सरकारी अस्पताल में उहा दवा न मिलंदी, सभु प्राइवेट में वेठा आहिनि जेके मुडी कातीअ सां कुहनि पिया। सबबु इहो आहे जो हिन क़ुर जो कानून कोन्हे। तव्हां सभु चओ मदरसनि खे अकेलो न छॾींदासीं, क़ुर सां साथ ॾींदासीं। आलिमनि जॾहिं छॾियो इंशाअल्लाह उन महिल निकिरंदासीं। ऐं दुआ कयो त रब इन ज़ालिम जी तॾावेड़ करे। हे प्यार, हे टूल प्लाज़ा ते मदरसो हाफ़िज़ अली गोर जे क़ाइम मदरसे सां हिन सॼे एरिया में इनकलाब आयो आहे। पर चूंकि मदरसो न हुआ, मुंड में एतरी मोहागी ज़मीन वतई जो उहो कर्ज़ ई नथो लहे। पर हाफ़िज़ बि थियनि था, अॼु बि दिस्तार थींदी। साईं अब्दुल क़यूम अचण वारो आहे, तव्हीं नतीजो ॾिसंदव, दिस्तार थींदी। मस्जिद जो बुनियाद बि रखिजी चुको आहे, क़ुर बि हले थो, मुसाफ़िर तालिब बि इन कच्चे हाल में हाली कामा मामा पयूं आहिनि, वीचारा सुम्हिया पिया आहिनि। रब उहो ॾींहुं कंदो जो इंशाअल्लाह इहे सभु मामला रब आसान कंदो। रमज़ान वॻी मॻ में इंशाअल्लाह मामिलो अवांखे ॿियो नज़र ईंदो। इन दीन जे इदारे ऐं मर्कज़ खे असां तव्हां ग़रीबनि जो अल्लाह कंदो क़यामत ते साथ आहे।